सिंध पुलिस अवाम जी हिफ़ाज़त करण बदिरां गुटका मावा डीलरनि ऐं स्मगलरनि जी सरपरस्ती ऐं उन्हनि खां हफ़्तो उॻाइण में पूरी आहे। हिकु SSP खे हटायो वियो आहे, हिकु ॿियो रेडार ते आहे, जॾहिं त 9 SHOs खे बि मुअत्तल कयो वियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अली रज़ा मंगी। सांगड़ खां सखर ताईं मनशियात फ़रोशनि जी सहूलियतकारी कंदड़ पुलिस एहलकारनि ऐं अमलदारनि जो घेरो तंग कयो पियो वञे। सांगड़ में मनशियात ऐं गुटका मावा जे डीलरनि ऐं स्मगलरनि जी मुबैना तौरु सरपरस्ती करण ऐं उन्हनि खां हफ़्तो उॻाइण वारे मामले जी आला सतही जांच शुरू कई वई आहे। ज़रियनि मूजिबि जांच दौरान SSP ऑफिस जे अकाउंटेंट सरवर जाफ़री जो नालो साम्हूं आयो आहे। सरवर जाफ़री मनशियात सिस्टम जी सरपरस्ती करे रहियो हो ऐं उन सिस्टम खां हू हफ़्तो पिणु उॻाड़ींदो हो। ज़रिया दावा कनि था त अहिड़ियुनि रिपोर्टुनि खां पोइ IG सिंध पुलिस जावेद आलम ओढो SSP सांगड़ आबिद बलोच खे उहिदे तां हटाए CPO रिपोर्ट करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे ऐं सांगड़ ज़िले जी इज़ाफ़ी चार्ज शहीद बेनज़ीराबाद जे SSP खे ॾिनी वई आहे। पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त जांच शुरू थियण खां पोइ अकाउंटेंट सरवर जाफ़री, संदसि ड्राइवर रज़ा जाफ़री ऐं क्लैरिक मुमताज़ शर मंज़र तां ग़ाइब थी विया आहिनि, जिन बाबति मुख़्तलिफ़ चोॿोल हली रहिया आहिनि। कुझु माण्हुनि जो इहो चवणु आहे त उन्हनि खे कुझु इदारनि हिरासत में वरितो आहे, जॾहिं त कुझु माण्हुनि जो इहो बि चवणु आहे त हू मंज़र तां ग़ाइब थी विया आहिनि, यानी किथे लिकी वेही रहिया। हिकु सीनियर पुलिस अमलदार नालो न खणण जे शर्त ते ॿुधायो त अकाउंटेंट सूमर वारे ॾियारे ताईं गिरफ़्तार न थियो हो। हुन ऑफिसर तस्दीक कई त SSP खे उहिदे तां हटाइण बि इन सिलसिले जी कड़ी आहे। नाज़रीन, हिन सॼे मामले में पुलिस सरकारी तौर ते को बि बयान वग़ैरह जारी न कयो आहे, न वरी को पुलिस ऑफिसर ऑफिशियली मौक़िफ़ ॾियण जे लाइ तयारु आहे। इन ऑफिसर ॿुधायो त IG हिकु 21 ग्रेड जे ऑफिसर जी सरबराही में कमेटी जोड़ी आहे। कमेटी मामले जी वधीक जांच ज़रूरु कंदी। ॿिए पासे SSP सखर अज़हर मुग़ल बि रेडार ते अची वियो आहे। इन ख़िलाफ़ जांच शुरू कई वई आहे। ज़रियनि मूजिबि DIG इस्टेब्लिशमेंट पारां DIG सखर खे हिकु रिटायर्ड ASI समेत 8 बीटर्स जा नाला उमाणिया विया हुआ, जॾहिं त ॿिनि SHO समेत 5 एहलकारनि खे मुअत्तल पिणु कयो वियो। SHOs ऐं एहलकारनि ते इल्ज़ाम हुआ त उहे प्राइवेट बीटर्स ज़रिए मनशियात, ईरानी डीज़ल, नॉन कस्टम शयुनि जी स्मगलिंग ऐं जुआ जे अॾनि तां भत्तो वसूल कनि था। पुलिस ज़रियनि मूजिबि इन मामले जी आला सतही जांच शुरू कई वई आहे। टंडोल हयार पुलिस जा 9 इंस्पेक्टर ऐं 19 पुलिस एहलकार बि मनशियात फ़रोशनि जी सहूलियतकारी जे इल्ज़ाम हेठि मुअत्तल कया विया आहिनि।